नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वायरस सबबि फोत थींदड़नि जो अंग 200 थी वियो, जॾहिं त सॼे सूबे में कराची में सभ खां वधीक 432 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर कोरोना जी सूरत हाल खां आगाह कंदे ॿुधायो त गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 537 नवां केस साम्हूं आया आहिनि ऐं 11 मरीज़ फोत थी विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मूजिबि सूबे में केसनि जो मजमूई अंग 12,017 ऐं फोतगियूं 200 ते पहुची वियूं आहिनि, जॾहिं त वधीक 8 मरीज़ तुंदरस्त थिया आहिनि, जंहिंखां पोइ तुंदरस्त थींदड़नि जो अंग 2149 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो त सूबे में 537 केसनि मां 432 जो तालुक़ कराची सां आहे, जिते ज़िले मलीर खां 142, कराची विच खां 62, ज़िले ओभर खां 61, ॾखण ऐं कोरंगी में 58, जॾहिं त ओलह में 51 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध जे ॿियनि ज़िलनि में सखर खां 22, शिकारपुर में 19, कंबर सिद्धार्थकोट में 11, टंडो इलियार में 8, लाड़काणे खां 7, हैदराबाद, सांगड़ ऐं मटियारी में 4, जेकमाबाद में 3, सजावल में 2, मीरपुर ख़ास जामशोरो, बदीन में 1 केस साम्हूं आयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।